बचे खे खणी पाण आयो कहरी तीर हलक में हलायो मौला तू कबूली ही असगर आए उम्मत लय इमामन दिनों सर आए अल्लाह नूर आसी इमामन जो आहे अल्लाह नूर आसी इमामन जो आहे बुखारी बरकाती बेगानो ना आहे अली शाह जे दर्जो ही नौकर आहे उम्मत लय इमामन दिनों सर आहे करे अहल कुर्बान घोरो घर आए उम्मत लय इमामन दिनों सर आए बाबा से बुलंद दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सय्यदना मौलाना मुहम्मद वसल्लम अलैहि सलातु व सलाम अलैहि या रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। अवां असां वडा खुश नसीब भाग वारा आहियूं त अल्लाह जे महबूब जे बचड़न जी याद में या मुक़द्दस पाक महफिल सजाए संवारे उन जे अंदर वेठा आहियूं। अवां खे ख़बर आहे त इहो बाबरकत महफिल आहे उन जे रूह खे असां ईसाले सवाब करण जे लाइ आया आहियूं जिन पंहिंजो सभु कुझु राह मौला में लुटाए छॾियो। असीं जॾहिं ॿ क़दम घर खां खणी हिते अचूं था हिते अचण खां बाद में जेकॾहिं असांजी नीयत साफ़ आहे असीं ईअं भाइयूं था त असांजो हलण ऐं असांजो उते वेहण ख़ालिस अल्लाह जे महबूब जे बचड़न जेको कुर्बानी ॾिनी आहे उन जे ताल्लुक से वञूं था त ईअं समझदा त असांजी इहा मोहब्बत अॼु बि सलामत आहे क़यामत ताईं बि सलामत हूंदी। हिते अचण खां बाद में असांखे ईअं हुजणु खपे त अल्लाह जे महबूब बचड़न जॾहिं कुर्बानी ॾिनी अज़ीम कुर्बानी आहे हिकिड़ो ॿ माण्हू न पूरो खानदान पूरो कुटुंब पूरो कबीलो न के इक़्तिदार जे लाइ न के लालच जे लाइ फ़क़त राह मौला में मजहब इस्लाम जी आबियारी जे लाइ मजहब इस्लाम के तक़वियत मिले अल्लाह जो इस्लाम अल्लाह जे महबूब जो आंदल इस्लाम जिंदा रहे त हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजो सभु कुझु राह मौला में लुटाए छॾियो। जॾहिं हिते से अचूं था ईअं भाइयूं था त उन अल्लाह जे महबूब बाननि जे रूह खे असांखे ईसा ले सवाब करणो आहे त ईअं समझे त करबला जे मैदान में असीं कोन हुआसीं करबला जे मैदान में असीं कोन हुआसीं इहो दर्द ज़रूर रखूं था ऐं इमाम हुसैन असीं उत कोन हुआसीं पर जॾहिं तुंहिंजी महफ़िल सजे थी उनमें वेही तुंहिंजो ज़िक्र ॿुधी असांजो हियाऊं ठरे थो ई चऊं था वाह हुसैन तुंहिंजी जुर्रत खे सलाम आहे सभु कुझु लुटाए छॾियो मोहम्मद जो दीन बचाए छॾियो आहे। जॾहिं ई चऊं था न तॾहिं असांजे ईमान खे तक़वियत मिले थी त ज़िंदा दिली जो सबूत ॾेई बाबा जे बुलंद दुरूद शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मद वसल्लम। अवां खे ख़बर आहे न दुरूद पाक जी फज़ीलत जो हिकिड़ो वाक़ियो अर्ज़ करियां उन खां बाद में आउं मुंहिंजी ॻाल्हि ते अची इंशाअल्लाह मुकमल करण जी कोशिशि कंदुमि मुतय्यन टाइम मथे। जॾहिं बंदो मुस्लमान ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ण वारो पंहिंजे लबनि खे जुंबश ॾे थो दुरूद पाक जे लाइ यो दुरूद पाक पढ़न यो नसीब वारे जे नसीब में ईंदो आहे। हर इंसान जी ताकत कोन दुरूद शरीफ पढ़े सके। अल्लाह जे हबीब छो त रब फरमाए थो इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा यानी हर चीज रब हुक्म फरमायो नमाज रब हुक्म फरमायो ऐ बानो अवे नमाज पढ़ो रोजा रखण जो हुक्म फरमायो ऐ मुंहिंजी खलकल मखलूक रोजा रखो हज जो रब हुक्म फरमायो ऐ मुंहिंजी पैदा कयल मखलूक वा हज पे करियो पर जॾहिं पाक हबीब जे मथां दुरूद पढ़ण जो रब हुक्म फरमायो रब फरमायो मुंहिंजा बानो अवां अकेला न पढ़ंदा इन जी गारंटी आहे जी महफिल में वेही अवां दुरूद पढ़ो था इन जी कबूलियत जी मक़बूल जी या गारंटी आहे जी कम में अल्लाह बि शामिल आहे मलाइक बि शामिल आहिनि। रब चवे थो मां बि पढ़ां थो मुंहिंजा फरिश्ता बि पढ़नि था ऐं ईमान वारो अबीब अवीब महफिल में वेही दुरूद पढ़ो त अवाजा ॿई जहान मोचारा थी वञनि। जॾहिं बंदो मोमिन दुरूद पाक पढ़े तो पंहिंजा लब हिलाए थो उन टाइम फरिश्ता अची भर में वेहनि था। नसीबत ॾिसण जा वेहण खां बाद में उहो तोहफ़ो खणी हलनि था मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार पाक में पुॼनि था या रसूल अल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम
इहो तोहफ़ो फला इंसान हलायो आहे महबूब क़बूल फरमाइनि था असांजे लाइ दुआऊं घुरनि था फरमाइनि था अरे फरिश्तो गवाह थी वञो ई जे दीवाने जिते बि पढ़ियो आहे उन जे लाइ अवां बि दुआ कयो उ मलाइक सगोरा उन जी मग़फ़िरत जे लाइ अॼु ॾींहं खां वॾी क़यामत जे ॾींहं ताईं उन बंदे जे लाइ दुरूद जी बरकत सां दुआऊं कंदा रहनि था। हिकिड़ो आशिक़ रसूल हज़रत अल्लामा मौलाना अब्दुल मुस्तफ़ा साहब आज़मी पंहिंजी किताब जे अंदरि दुरूद जे तालुक़ सां वाक़ियो लिखियो ऐं हिन ॻाल्हि ते इन जे लाइ अर्ज़ु करियां थो त असीं पका आहियूं हर ॻाल्हि में पर जॾहिं मोहबत सां दुरूद नथा पढ़ूं त असांखे ईअं लॻे थो त जमात जे अंदरि सुजागी कोन आहे। ऐं बार बार ईअं अर्ज़ु करियां थो त अल्लाह जे महबूब बाने हज़रत मौलाना अब्दुल मुस्तफ़ा आज़मी साहब हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे पाण फरमाइनि था हिकिड़ो ताजिर हो व्यापारी हो वॾो बिजनेसमैन हो वॾो करोड़पति माण्हू हो नमाज़ फजर पढ़ंदो हो नमाज़ फजर पढ़ण खां बाद में रोज़ानो अल्लाह जे हबीब जी दरबार में 11 मरतबा दुरूद पढ़े पोइ दुआ घुरी पंहिंजो कम कार ॾांहुं हलियो वेंदो हो सॼो ॾींहुं पंहिंजो धंधो कंदो हो सॼो ॾींहुं पंहिंजी मज़दूरी कंदो हो हलियो वेंदो हो। वक़्तु अची उहो टाइम आयो जंहिं टाइम में अल्लाह तबारक व तआला हुन बाने खे घुरायो मदीने पाक जी सरज़मीन ॾांहुं धंधो कंदो हो पंहिंजो बिजनेस कंदो हो दुरूद पाक पढ़ी 11 दफ़ा अल्लाह जे हबीब जी दरबार में पेश करे पंहिंजे धंधे ॾांहुं हलियो वेंदो हो। ज़मानो गुज़रंदो वियो वक़्तु गुज़रंदो वियो वो टाइम आयो जंहिंमें अल्लाह तबारक व तआला जल्ले शान हुन बाने खे घुरायो आहे पंहिंजे दर काबतुल्लाह शरीफ जी ज़ियारत जे लाइ हबीब जे रोज़े जी ज़ियारत जे लाइ पाण अचनि था। उहो दर आहे जंहिंजे दर जे लाइ हिकु इंसान न बल्कि करोड़ो सिकंदर हलिया विया कई बादशाह हलिया विया रब जंहिंखे नसीब फरमायो उन पाक दर जो जंहिंखे दीदार नसीब थियो उन बान मंझा रब तबारक व तआला उन बाने जी क़िस्मत के अल्लाह ताला चमकाई आहे। रूह हले तो इंसान हिकिड़ो उनजो पुट आहे ॿई ॼणा हलनि था प्यादे सफ़र कंदे कंदे अरब जे इलाके में काफ़िले साण आहिनि। राति जो टाइम आहे राति जे सन्नाटे में उन इंसान जे अचानक दर्द पैदा थियण सां छा थिए थो काफ़िले वारनि ॾिठो हिन इंसान दम परवाज़ करे चयो दम परवाज़ करे यानी मौत अची वई अचण खां बाद में उहो इंसान जेको मौत आयो आहे उन इंसान जा गुनाह हुआ या अलाही छा हो उनजो चेहरो मुतग़य्यर यानी चेहरो बदिलजी वियो। अल्लाह रहम करे सब रब करीम शलम मौत मोचारी करे का शइ मुंहिंजा अजीज़ मुंहिंजा सजन मुंहिंजा भाउ साण हलण वारी कोन आहे हलण वारी आहे त महबूब जी मोहब्बत हलण वारी आहे। मिल मोहम्मद अण ॾिठे मां अॼु सफ़र ते थो वञा बस खणी सभु बार पंहिंजा सूर सिर ते थो वञा ए मिल मोहम्मद अण ॾिठे मां अॼु सफ़र ते थो वञा केर मूंसां अॻु भरो थिए अला मिट छॾे जॾहिं मोटंदा केर मूंसां अॻु भरो थिए अला मिट छॾे जॾहिं मोटंदा घर घड़ीअ जो हित छॾे मां असल घर ॾे थो वञा मिल मोहम्मद अण ॾिठे मां अॼु सफ़र ते थो वञा। हुन इंसान जो चेहरो मुतग़य्यर थी वियो माण्हू सभु हलिया विया काफ़िले वारा हलिया विया को इंसान कोन हुन वटि हिकिड़ो पुटु रहियो आहे वेठो आहे घर में अल्लाह अल्लाह वेठो करे राति जो टाइम आहे चेहरो बदिलजी चुको आहे इंसान आहे अलाए छा थियो पुटु अर्ज़ु करे थो वॾा वण कार जा जित नाग सुझन नीला उते अब्दुल लतीफ़ चवे हिकिड़नि कयम हीला जिते कुड़मन कबीला रस रहबर राह में वाक़िफ़ नवा वणकार जी मूं पाणी न खयम पा लॻी लुख लतीफ़ चवे मूं ज़ेरन मथां उते ओॾो तूं आ जिते हब में हूंदा सूं हे कला
दर्द में दाहो वेठो करे रात जो टाइम आए अर्ज करे तो या रसूल अल्लाह गुनहगार आया खाती खतादार आया आसी ऐबदार आया दो घणा क्यान मुझे पे आए मुंजान आखे पर जा गुनाह हो अलाई चाहो चेहरो बदलजी चुको आए हाने मदद करियो हिन बेबान जंगल में असा जो को हमदर्द को साथी को बेली को असा जो यार सजन कोन आए त मदीने जा ताजदार तो जी जात में असा के उम्मीद आहे ख्वाब दिसे तो सफेद लिबास वारा ला तादाद इंसान अची ढलिया हन पूरो मैदान नूर थी वियो चो सुभान अल्लाह पूरो मैदान नूर थी वियो मुश्क अंबर जी खुशबू भी अचे हर जगह मत हुबकार थी पई आहे नूरानी शक्ल वारा इंसान बीठान हिकड़े एड़े इंसान अची मुझे पीर जे मथों हथ लगायो आहे हथ टच थियो आहे उहो चेहरो जेको बदलजी चुको हो हाणे उहो चेहरो न हो बल्कि चोॾे जो चंड चमके पियो कि अर्ज कयो था हथड़ा बधी अर्ज करे तो एडी भलाई करण वारा एडी इज्जत ॾियण वारा एडी अज़मत ॾियण वारा ॿुधा त छा आहे चवे तो नमाज पढ़ो जनाजा उनका बाद में दफन कंदासीं दफन करण का बाद में तोखे ॿुधाईंदा तो असां केर आहियूं सॼो जॾहिं इहो कम थी वियो उनका बाद में ॿुधाइनि था उन जेको नूरानी शिकल वारा नूरानी सूरत वारा नूरानी शबिया वारा जेके इंसान आया हा उन्हनि ॿुधायो ऐं बंदा ॾिसी तो जीअं हथ लाया तुंहिंजे पीउ जो भाग भलो थियो आहे उहो हथ आम हथ कोन आहिनि उहो रहमत वारे नबी मोहम्मद रसूलुल्लाह जा हथ आहिनि हेडी मेहरबानी कित आऊं गुनहगार कित असां जा ही किरदार कित उन हबीब जा हथ मुबारक जंहिंजे हथन के रब तबारक व तआला एडी इज्जत अजमत अता फरमाई आहे ये मेहरबानी छो थी जवाब मिलियो ओ इंसान तोखे ख़बर आहे बराबर इंसान गुनहगार होंदो आहे पर जॾहिं इहो इंसान पंहिंजे इलाके में रहंदो हो उथंदो हो फजर नमाज पढ़ण खां बाद में 11 मरतबा मुंहिंजे दरबार में दुरूद पाक पढ़ंदो हो 11 मरतबा मुझी दरबार में दुरूद पढ़ंदो हो अज असां ॾिठोसीं वो दुरूद सलाम कोन पहुतो आहे असां जो वो उम्मती किथे मुश्किल में आहे या दां असां मदीने में ॿुधीसीं हाणे पुकारण कम मुझे गुनहगार उम्मती जो आहे रब मूंखे अता फरमाई आहे त अचण कम मो मोहम्मद रसूलुल्लाह जो आहे इहा आहे दुरूद पाक जी फज़ीलत जेको इंसान पढ़े तो रब तबारक व तआला उनखे इज्जतूं अता फरमाए थो पर बावाज़ बुलंद दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मद बारिक व सल्लम अलैहि सलातो व सलाम अलैहि या रसूल अल्लाह व अला आलिहि व सहाबिहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम हक बातिल सच्चे कूड़ कदे साथी कोन थिया हक बातिल कदे पान में ठया कोन हिकड़ी शय उन जे मते मुकाबले में तैयार थींदी आहे इहो निज़ाम कुदरत जो बनायल आहे जॾहिं रब तबारक व तआला पंहिंजा प्यारा नबी मोकिलिया उन नबी ने ऐलान फरमायो त रब जी ज़ात हिकु आहे त जी नबी ऐलान फरमायो उन जे मदे मुक़ाबले में ॿियो अची तैयार थियो च आऊं कोन मञींदुसि जॾहिं इब्राहिम खलीलुल्लाह ऐलान फरमायो तॾहिं निमरूद जहिड़ो अची तैयार थियो च आऊं मञा कोन आऊं पाण ख़ुदा आहियां तौबा नऊज़ बिल्लाह तैयार थी वियो जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐलान फरमायो रब हिकु आहे वाहदहू ला शरीक आहे ख़ालिक आहे मालिक आहे राज़िक आहे रहीम आहे क़दीर आहे क़दीम आहे क़य्यूम आहे हर चीज़ के पैदा करण वारो रब्बुल आलमीन आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐलान फरमायो तॾहिं फ़िरौन तैयार थी वियो आऊं कोन मञींदुसि इरे तरीक़े सां हक़ बातिल पाण में लड़ंदे आया जॾहिं रब तबारक व तआला जॾहिं चाहियो आहे हक़ जी हमेशा फतह थी आहे हलंदे दौर आयो असांजे प्यारे आका ॿिन्ही जान जे सरदार मिठे महबूब मदीने जे ताजदार जॾहिं ऐलान फरमायो नबूवत जो त मां मोहम्मद अल्लाह जो हलायल नबी आहियां अल्लाह जो प्यारो आहियां अल्लाह जो दिलदार आहियां अल्लाह जो महबूब नबी आहियां सारी उम्मत जा ॾोह बख़्शी ॾींदा मुंहिंजे सदके में सभु उम्मत सच्चाई सां पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह मगर के मजारा के ओतबा शोएबा अबू जहल अबू लहब मदे मुकाबल में अची बीठा आहे मोहम्मद असीं कोन मञींदासीं असीं जेको चऊं था उहो थिए मुस्तफ़ा फरमायो अवी भली चओ पर मुंहिंजो दीन अहिड़ो प्यारो दीन आहे जंहिंखे रंग लॻाइण वारा अॼु मुंहिंजा साथी आहिनि क़यामत ताईं मुंहिंजी अहले बैत अतहार हिन खे दीन खे रंग लॻाए छॾी उहो दौर आयो जॾहिं मके पाक जे अंदर ऐलान थियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जो उन टाइम में जॾहिं मुखालिफ़त शुरू थी
पर अल्लाह तबारक व तआला जे हबीब जे प्यारन साहबन अर्ज की या रसूल अल्लाह असां तंग अची वियासूं हिन इलाके जा वडेरा हिन इलाके जा पटेल हिन इलाके जा जागीदार असां के बियन कोन ता देन या रसूल अल्लाह असां के हां हुक्म फरमायो मुल्क छडे हलिया वेंदासूं मुस्तफा फरमायो ओ मुजा प्यारो अवा के केड़ी शय प्यारी आहे फरमाइन था या रसूल अल्लाह असां के न माल खपे न मिल्कियत खपे माल न थो चाया मूवट माल दौलत जरा हुजे माल थो चाया मूवट माल दौलत जरा हुजे तो घुरा मदनी मिठा तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे हिंद में मो तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़वा फक्त हिकु मौलूद मों तुंहिंजो मोकान करोड़वा गंज बिया काॾे किबा तो जहिड़ो गोहर हुजे तो घुरा मदनी मिठा तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे अल्लाह जे हबीब फरमाया मुंहिंजा यारो साहबियो ॾाढो ॾुखियो वक़्तु आहे अव्हां जी मर्ज़ी साहब चवनि या रसूल अल्लाह असां सभु कुझु छॾे हलिया वेंदासीं पर ईमान कोन छॾींदासीं घर छॾींदासीं बाग छॾींदासीं बंगला छॾींदासीं मारियूं हिते छॾे ॾींदासीं मके पाक जहिड़ी धरती छॾे हलिया वेंदासीं या रसूल अल्लाह असां वाइदो कयो आहे अॼु बि अव्हां जा आहियूं सुबुह बि अव्हां जा आहियूं ॾींहुं क़यामत बि अव्हां जा आहियूं मुंहिंजे पाक बि फरमायो अवई हलिया वञो साहबी निकिरनि था मदीने पाक ॾांहुं वञी मदीनो पाक वसायो आहे वतन पाक बनायो आहे मदीने में रहिया पुठियां मुंहिंजा प्यारा हबीब मदीने अचनि था ॾींहं गुज़रंदा विया चंद हा चंदन का बाद में रब बरकत ता फरमाई लखन जी तादाद में थी विया 10,000 जो लश्कर जर्रार वठी मुझो पाक हबीब पांव मक्के पहुतान फतेह मक्के जे दिहाड़े जिन ज़ुल्म कया हा पत्थर छलाया हा मुस्तफा जे गुलामन के ईज़ाऊं ॾिनियूं हुयूं घर छलाया हा बाग छलाया हा बंगला छलाया हा जागीरूं छलायो हुयूं जायदादूं छलायो हुयूं उन्हनि खे ख़बर आहे त अॼु हक़ वारो अचे पियो कुल जा अल हक़ व ज़हक़ल बातिल इन्नल बातिल कान ज़हूका रहमत लिल आलमीन नबी अचे थो अॼु असांजो हाल कहिड़ो थींदो असीं घटि आहियूं उन उहो कमु हो असीं वधारे हासीं अॼु उन्हनि खे रब इज़त ता फरमाई आहे लर्ज़ण लॻा मुस्तफा जी दरबार सजी पई आहे वॾो काफ़िलो सहाबाए किराम जो मके पाक पहुतो आहे जॾहिं काबतुल्लाह शरीफ़ जो तवाफ़ कयो वॾी झुंगार सां तवाफ़ कयो चओ सुभान अल्लाह हू काबो आहे जिन काबे खे रब इज़त ता फरमाई आहे जी इंसान जी पहिरीं नज़र पए थी जेको बि दुआ करे तो रब उन जी दुआ खे क़बूल फरमाए थो जॾहिं काबतुल्लाह शरीफ़ जो तवाफ़ करण खां बाद में पटेल अचनि था उहे जागीरदार अचनि था हथ ॿधियो बीठा आहिनि जिन्हनि ज़ुल्म कयो हो जिन्हनि ज़ियादतूं कयूं हुयूं जिन्हनि क़त्ल आम कयो हो रहमत लिल आलमीन नबी जी दरबार में अचनि था ऐ या रसूल अल्लाह हाणे असांजे लाइ कहिड़ो हुकुम आहे असां का कमी कोन रखी हर जॻह मथे अव्हां खे सताया असां ओजड़ियूं उछलायूं ऐं ताइफ़ जी बाज़ार में पत्थर उछलाया बच्चा अव्हां जे पुठियां हलाया अव्हां जे रस्ते में कंडा असां विछाया ऐं रहमत वारा नबी अॼु असांजे लाइ कहिड़ो हुकुम आहे मुस्तफा फरमाइनि था अव्हां खे ख़बर आहे असांजो दीन असांजो मज़हब उहो पाक मज़हब आहे उहो अव्हां जो किरदार हो अव्हां किरदार अदा कयो रब मूंखे रहमत लिल आलमीन नबी बनायो आहे हाणे जेको असांजे साथ अचे थो उनखे हिते बि माफ़ आहे क़यामत जी सुबुह में माफ़ हूंदो असीं माफ़ करण वारा आहियूं असीं कॾहिं इंतकाम वठण वारा कोन आहियूं वक़्तु गुज़रियो दौर हलंदो विचने मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात उन जेके एॾा वॾा ज़ुल्म कया हा उनजे बावजूद मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम माफ़ फरमाए छॾियो करबला जे वाक़े खां बाद में इंशाअल्लाह अर्ज़ कयां थो हज़रत ज़ैनुल आबिदीन मदीने पाक में रहंदा हुआ उतां मोटी पाऊं आया मदीने पाक में आया मस्जिद नबवी में नमाज पढ़ंदा वॾो सखी घरानो आहे रहमत लिल आलमीन जो घरानो फातिमत ज़हरा जा फूल जेके हिन में आहिनि सैयद सगोरा वॾा सखी वॾा दिलेर ऐं माफ़ करण वारा आहिनि हज़रत ज़ैनुल आबिदीन वटि ॿ आया कूफे खां इंसान हिकु ॾींहुं रहिया ॿ ॾींहं रहिया टे ॾींहं हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन उनखे छॾिया कोन ओताक सजल हुई खीर पीआरियूं माने खारायूं इज़तूं ॾियण खां बाद में टे ॾींहं उन महिमान चयो ऐं इमाम साहब असांखे सुञाणे थो असीं केरु आहियूं इमाम साहब फरमाइनि था ओ अचण वारा इंसान असीं तव्हांखे करबला जे मैदान
ने सञाणींदा हासे अभी उहे कोफी आयो गद्दार लेकिन असांजे दीन असांजे मजहब इहो सबक ॾिनो आहे जेको मेहमान केॾो बि कातिल हुजे जॾहिं इस्लाम मुस्लमान जे दर मथे अची वञे थो त हुनखे एॾी आजिया कर हुनखे ताप पैदा थिए त ॿिया मजहब पंहिंजी जॻह मथे आहिनि इस्लाम तुंहिंजी नस नस मथां मुंहिंजी जान कुर्बान आहे वो मजहब जेको ॿियनि जा आहिनि जिन मंदर तशद्दुद आहे असांजे पाक मजहब पाक इस्लाम जे अंदरि रहम ई रहम आहे उहो दौर आयो जंहिं दौर जे अंदरि सहाबी सगोरा पंहिंजूं हुकूमतूं वॾी दिलेरी सां हलाए रहिया मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पाण पर्दो फरमाए विया चार वॾा सहाबा कराम खुलफा राशिदीन मंझा उन खां बाद में अमीर माविया हज़रत अमीर माविया तख्त मथे हो उन खां बाद में हुनजो पुट यज़ीद जे नाले जहिड़ो इंसान तख्त मथे वेठो हुकूमत करण लॻो हज़रत इमाम हुसैन कीर सॾाए उहो पाक हुसैन जंहिंजी कुलनि जी सवारी हाय हाय ईद जो ॾींहुं हो मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पाण घर वेठा आहिनि हज़रत अली शेर हज़रत अली जो शान वॾो आहे अली सगोरो उहो अली आहे जॾहिं ॼाओ आहे ॼमंदे ई जाम आहे ॼमण खां बाद में 7 ॾींहं गुज़री विया हज़रत अली अख कोन खोली थधा पाणी हयासीं हकीमनि खे घुरायासीं कई डॉक्टर आया इलाज कयूं पर हज़रत अली अख कोन खोली 7 ॾींहं रहमत वारा नबी जॾहिं तिजारत करे पाण मोटिया कीअं अची पाण खे अर्ज़ कयो या रसूलल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम अवांजे भर में अवांजो को भा चचाजाद भा आयो आहे घर में तशरीफ़ वठी आयो आहे छा 8 ॾींहं गुज़री विया आहिनि अख नथो खोले या रसूलल्लाह हलो उनखे निहारो रहमत वारा नबी जिन जे कदमनि मथां कुर्बान वञा माणकन जा मींहं वसाया अजे मार्ग मागता अजी खिदमत में खूब खजाना खुश तर घोरिया ये गस घटियों छाया गुलन सा गंज गोहर घोरिया मरहबा महबूब मुझा तो मता सर घोरिया गंज गोहर घटियों छायो गुलन सा गंज गोहर घोरिया वो महबूब आयो आहे हजरत अली शेर खुदा के निहारन था बिस्मिल्लाह करे हथ में खड़न था हथ में खड़न का बाद में पाण जरे अली जो चेहरे दा निहारियो आहे अली अख खोली आहे मुस्तफा जो चेहरो ॾिठो आहे उन मुस्तफा जे चेहरे मथो कुर्बान वञा भिट धणी फरमाइनि था खणी नीन खुमार मां जागियो नाज़ नज़र सूरज शाखों झगियो कुमाणो थियो कमर तारा कतूं ताइब थिया जोहर मुझे जानब जे जमाल सा सुभान अल्लाह सुभान अल्लाह शम्मे रिसालत है आलम तेरा परवाना तू मागे नबूवत है ऐ जलवे जानाना ऐ जलवे जानाना हजरत अली शेर खुदा तेरे मुस्तफा जे चेहरे के ॾिठो आहे पाण फरमाइनि था अली खे पुछियो अली 8 ॾींहं थी विया अख कोन खोली अॼु ईंदे ई वक़्तु अख खुली छो अली फरमाए थो मूंखे रब करीम सभु कुझु इज़तूं अता फरमाए थो शेर खुदा मुंहिंजो लक़ब हूंदो असदुल्लाह मुंहिंजो लक़ब हूंदो हसनैन करीमैन गुलाब जे गुल जहिड़ा मुंहिंजा बचड़ा हूंदा पर इहो शर्फ़ मूंखे अता थियो आहे अली दुनिया में वञे सभ खां पहिरें कंहिंजो चेहरो ॾिसे त मोहम्मद रसूलुल्लाह जी ज़ात जो चेहरो ॾिसे उन अली शेर खुदा महबूब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी इहा इज्जत अज़मत रब तबारक व तआला तमाम मथां फरमाई आहे उहो दौर आयो हज़रत हुसैन मदीने पाक में रहंदा हुआ ख़त आयो अमीर माविया जान छॾे रवाना थिया यज़ीद हुकूमत जो दावेदार थियो आहे जिनजा किरदार ख़राब आहिनि नमाज नथो पढ़े असांजो कहिड़ो हाल आहे माफ़ कजा नमाज नथो पढ़े शराबी आहे मुंहिंजा प्यारा भाउ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जे कॾहिं पढ़ियो आहे कलमो पढ़ण वारा असीं आहियूं मोमिन आहियूं मुस्लमान आहियूं ई नालो ॿुधूं था असांजा दिलि तड़पियो वञनि था हाय कहिड़ी क़ौम हुई किथे हिन जो मक़ाम हो किथे हिन जो मर्तबो हो केॾी हिनखे रब इज़त अता फरमाई हुई जॾहिं दरिया ते पुॻा हा ईरान जे अंदरि दरिया जी सतह मथे बीठा मुस्लमान 30,000 काफ़िलो 30,000 जो हज़रत सैयद बिन नबी वक़ास ऐं मुस्लमान क़ौम जी इज़त जी ॻाल्हि करे रहिया केॾी असांजी इज़त हुई
उन्हें जा असीं बचड़ा आहियूं, उन्हें क़ौम मंझि निकितल आहियूं। जॾहिं ईरान जे दरिया जे कप ते पुगायूं, दरिया जे छेड़े मथे बीठा आहियूं, पाणी पंहिंजी मौज मस्ती सां हले पियो। दरिया जे हुन पार हिकिड़ो ॻोठ आहे, तंहिंमें शर्कस पैदा थी विया। हितां मदीने पाक खां विया, पूरो ईरान फतह करण खां बाद में किन अची वञी उन पार वसायो त हाणे हिते कोन ईंदा, पक आहे। हज़रत सअद बिन अबी वक़ास 30,000 माण्हू वठी वञी दरिया जे किनारे ते बीठो। हाय मुसलमान, चवंदा दुआऊं क़बूल कोन थी थियनि, असें दुआऊं घुरी घुरी थकासीं, दुआऊं क़बूल कोन थी थियनि। ई ॻाल्हि पंहिंजी जॻह मथे। हिकिड़ो फ़क़ीर हो दरवेश, लंगर पियो हलंदो हो सदा। फ़क़ीर ईंदा हुआ, खाई हलिया वेंदा, ईंदा हुआ, खाई हलिया वेंदा हुआ। हिकिड़े ॾींहुं सॼो ॾींहुं वेही वेही को इंसान आयो कोन, ॾियण वारो आयो कोन। सभु आया त वठण वारा, खाइण वारा आया। एतिरे में हिकिड़ो बच्चो आयो, मासूम, रेड़ी वठी हलियो पिए। तंहिंजे मथां खुराक जो चंद शयूं हुयूं, उहो खणी हलियो पिए। हंधे हंधे घटी में जॾहिं आवाज़ न, को आयो वठण वारो शइ वठे 2 रुपया में या 3 रुपया में। उन फ़क़ीर आवाज़ ॾिनो, हेॾा हली आ, इन सभिनि खे खाराए छॾ, तोखे आउं पैसा ॾींदुसि। इन सभिनि खे खाराए छॾ, आउं तोखे पैसा ॾींदुसि। उहो बचिड़ो ख़ुशि थियो, गली गली घुमण खां बहितर थियो हिकिड़े घर में मुंहिंजो कमु थी वेंदो।